दोस्तों जी सन पाण बदीन ज़िले जे तालके गोलाड़ची जे यूसी तराई में अमीर शाह सिम नाले ते बीठा आहियूं। वीडियो में तव्हांखे ही ॻोठाणा नज़र अचनि पिया जेको हिन सिम नाले खे लॻंदड़ घारनि खे पाण भरनि पिया। हुकूमती अमलदार या हुकूमती वाहर का बि कोन्हे। ॻोठाणा पाण ई वारीअ जा कटा भरे पाण इहे घारा भरे रहिया आहिनि। ही हिते जेको घारो लॻो आहे इन ॻोठाणनि जूं ज़मीनूं ऐं घर ॿोड़े छॾिया आहिनि। पंहिंजी मेडिकल कैंप सुभाणे हिन ई एरिया में आहे। ही पूरी सिम नालो जेको मातली तलहार ऐं टने मोहम्मद खान खां गंदो पाणी खणी बदीन न गोलाड़ची तराई खे क्रॉस करे इहो समुंड में छोड़ करे पियो। सो ही समूरो सिम नालो हींअर भरिजी चुको आहे ऐं ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत हिन जो भराव कनि पिया। ही नालो सिम नालो कंहिं वक़्तु बि फाटी सघे थो ऐं जेकॾहिं ही अञा वधीक फाटो को वॾो हिन ते घारो पियो त तक़रीबन समूरा ही ॻोठ लुड़ी वेंदा। हिननि जा फ़सुल त पहिरियां ई तबाह थी चुका आहिनि पाणी में, पर उन सां गॾु इहो आहे त ही इंसानी जाननि खे बि ख़तरो आहे। ही तव्हां ॾिसंदा हूंदव जिथां जिथां बि तव्हांखे ही पाणी नज़र अचे थो ही समूरा ॻोठाणा पाण ई इहे घारा अचे बंदि कनि पिया। ही सिम नालो हिकु मुकमिल दरिया बणिजी चुको आहे। सो ॻोठाणा जेके बि हिननि पाणी जे वहकरनि खां मुतासिर थी रोडनि रस्तनि ते आया आहिनि, सुभाणे पाण उन्हनि जे लाइ इमदादी कैंप, फ्री मेडिकल कैंप ऐं दस्तरखान लॻाईंदासीं। डॉक्टर मौला बख्श जूणे जो डॉक्टर मौला बख्श थेबो साहब, डॉक्टर ज़ुबैदा जूणे जो साहिबा, डॉक्टर बिरमा जेसराणी, काशिफ सुमरो कराचीअ खां असांखे जॉइन कंदा। उन सां गॾु बदीन जा लोकल वॉलंटियर पिणु असां सां गॾु हूंदा। ही मुकमिल दरिया भरिजी चुको आहे जेको हूअं त सिम नालो आहे, सिर्फ़ु गंदो पाणी मुख़्तलिफ़ शहरनि मां खणी तलहार ऐं टंडे मोहम्मद खान जो जेको गंदो पाणी आहे उहो खणी गोलाड़ची बदीन तराई खे क्रॉस करे समुंड में वहकिरो कंदो आहे। पर हींअर ही पाण हिकु मुकमिल दरिया बणिजी चुको आहे जेको मुख़्तलिफ़ हंधनि तां बंदि टुटरो आहे। ही रोड कंहिं वक़्तु बि ख़तमु थी सघे थो जंहिं ते पाण गुज़रूं था। ही तव्हांखे हिन जा खाट जिथां जिथां ही पाणी सेमो करे थो उहे तव्हांखे ॾेखारींदा पिया हलूं त ही पाणी कंहिं वक़्तु बि ही समूरी एरिया जेका बि तव्हांखे हिन जी नज़र अचे थी या कंहिं वक़्तु बि मुकमिल तौर ते पाणीअ में ॿोड़े सघे थो, छो त हिन जा बचा बंद जेके बि बंद आहिनि तमामु घणा कमज़ोर आहिनि। पाणी जो वहकिरो तमामु घणो तेज़ आहे। ॻोठाणा जेके बि वीचारा हिन वहकरनि सबबु मुतासिर थी पंहिंजा घर घाट छॾे रोडनि रस्तनि ते आया आहिनि, पाण उन्हनि खे सुभाणे खां इमदादी कार्रवायूं हिते शुरू कंदासीं। डॉक्टरनि जी टीम उन्हनि जो इलाजु कंदी, संदनि लाइ राशन जो बंदोबस्तु कयो वेंदो। सो दोस्तो ही पाणीअ जो दरिया जेको हिकु नंढड़ो सिम नालो हुयो हींअर मुकमिल तौर ते पाणी जो दरिया बणिजी चुको आहे। इहो सिम नालो फाटण खां पोइ बदीन गोलाड़ची मुकमिल तौर ते ही ॿुॾी सघे थो। ही तव्हां हिन जी लोकेशन ॾिसोसि, हिन जी सूरत हाल ॾिसो जेको ही ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत भरियो आहे, उनखे टुटण खां बचायो आहे। तव्हां हिन जा बंद ॾिसंदव ही समूरा ॻोठाणनि पाण ही जेको कट लॻो आहे उन में ॻोठ ॿुॾा आहिनि। ही साम्हूं तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं जेके इहे कलियूं हणी उन में अंदरि पाणी जूं बोरियूं हणी ही मातली खां अचे पियो। ही कड़ियो गंवर खां जेको बि
पाणीअ जो वहकिरो आहे उहो बि हिन में शामिलु थिए थो। मातली टंडे मोहम्मद खान खां ऐं जेको कट लॻो आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था, जंहिं सबबु हिते ॻोठ जेके ॿुॾा आहिनि ऐं उहे ॻोठाणा दरबदर थी पंहिंजा घर छॾे रोडनि रस्तनि ते अची वेठा आहिनि। ही तव्हांखे कट नज़र ईंदो जेको मुकमिल तौर ते दरिया बणियल आहे ऐं हिन जा ॻोठ समूरा ॿुॾल आहिनि। ही पाणी जो वहकिरो हींअर मुकमिल तौर ते हिकु दरिया, हिकु वहंदड़ दरिया बणिजी चुको आहे, जेको हिकु नंढी सिम नाली हींअर दरिया बणिजी चुकी आहे, जंहिं सबबु ॻोठाणनि जा फसल ऐं ॻोठ घर समूरा तबाह थी विया आहिनि। ही तव्हांखे ही रोड आहे, उहो हिकिड़ो कचो रोड जंहिं ते हींअर मुकमिल तौर ते पाणी भरिजी वियो आहे ऐं ही उहो दरिया आहे जिथे कट लॻो आहे उन सिम नाले खे, जेको सिम नालो साम्हूं तव्हांखे इहा सीमेंट जी दिकी नज़र ईंदी, इहा पुल हुई। इन पुल खां तमामु मथे पाणी हले पियो। ही कंहिं वक़्तु बि ॿीहर फाटी सघे थो। जॻह जॻह तां हिनखे ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत भरे रहिया आहिनि। ही तव्हां ॾिसंदव हितां हिकिड़ो कट लॻल आहे जंहिंखे हींअर ॻोठाणनि भरियो आहे, साम्हूं ॿियो कट लॻल आहे जंहिंखे ॻोठाणा पाण भरनि पिया। को बि हुकूमती अमलदार, एरीगेशन जो को बि अमलदार, रेवेन्यू जो को अमलदार, को बलदियाती नुमाइंदा या का बि हुकूमती एहलकार हिते कोन्हनि। माण्हू पंहिंजी मदद पाण तहत ही घारा भरनि पिया। जेको बि हिन सिम नाले खे किथां बि कट अचे थो, घारो अचे थो, नंढा वॾा बुज़ुर्ग तव्हांखे ही नज़र ईंदा हूंदा जेके ही घारा पाण भरनि था।